अस्सलाम नाज़रीन, बहरान टीवी में भली कार मां मुबशर सोलंगी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। जिद्दा में OIC जे परॾेही वज़ीरनि जो इजलास। इसराइल पारां सोमाली लैंड के तस्लीम करण वारे मसइले ते गौर वीचार। पाकिस्तान पारां नायब वज़ीर आज़म इसहाक डार शरीक। परॾेही वज़ीर इसहाक डार चयो आहे त पाकिस्तान सोमालिया जी ख़ुदमुख्तियारी, वहदत ऐं इलाइक़ाई सलामती जी मुकमल हिमायत करे थो। इसराइल जा क़दम आलमी क़ानून जी भञकड़ी ऐं ख़िते जी सलामती लाइ गिणती जोॻा आहिनि। इसराइल जे अहिड़नि क़दमनि जी मज़म्मत कयूं था। इस्लामाबाद में शादी दौरान घोट कुंवार समेत 6 ॼणा फौत थियण ते शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं वफ़ाक़ी गृह वज़ीर मोहसिन नक़वी पारां इस्लामाबाद वाक़े ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मियुनि जी सिहतियाबी लाइ दुआ। गैस सिलेंडर फाटण सबबि इमारत जो मलबो ॼञ मथां किरण सबबि घोट कुंवार समेत 6 ॼणा अजल जो शिकार, 10 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि फौतुनि जे लाशनि जो पोस्टमार्टम करण जो फ़ैसिलो बड़ इस्पताल जे सर्द खाने में रखिया विया। KPK जे वॾे वज़ीर सुहेल आफरीदी चयो आहे त कराची में अॼु जलसो ज़रूर थींदो। हैदराबाद खां वापसि ईंदे रस्ता रोकिया विया। सिंध हुकूमत इजाज़त ॾिए या न ॾिए, पर जलसो हर हाल में कंदासीं। सिंध जा बाशऊर वकील ऐं सुञाण धुरियुनि समेत आवाम तब्दीली चाहे थो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फायरिंग। 1 कलाक दौरान 3 ॼणा क़त्ल, 1 औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। शाह फैसल कॉलोनी जे नाताखा भत्ता घर अंदर फायरिंग दौरान 25 वरनि जो हामिद मोहम्मद वलद नूर मोहम्मद। नाज़िमाबाद ब्लॉक C में गोलियूं लॻण सबबि 55 वरनि जो सैद इमरान अली मारिजी वियो। शाह लतीफ़ टाउन सेक्टर 20C में ज़करिया चौक भरिसां फायरिंग में 23 वरनि जो उबैद वलद ताज मोहम्मद मारिजी वियो। मीर अली, शहजाद, मिसबात महरीन समेत 4 ॼणा ज़ख़्मी थिया। नवाबशाह में टिमार इमारत पट 2 मासूम भाइर फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। शहर जे गोलीमार इलाइक़े में इमारत किरण सबबि 4 वरनि जो हमाद अब्बासी, 5 वरनि जो अहमद अब्बासी मलबे में दबिजी फौत। शाहिद अब्बासी, ज़ाहिद, शबाना अब्बासी ऐं अनाबिया अब्बासी ज़ख़्मी। लाशें ज़ख़्मी PMC अस्पताल मुंतकिल। मेड़ वेझो हादसे में उमेराबाद चाडियो जो मासात फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी। कोयडे सबबि अटक पंप भरिसां मज़दा ऐं ट्रैक्टर जे टक्कर में मज़दा में सवार सब्जी फ्रूट मंडीअ जो नायब सदर वापारी अॻवान मेहरान चांडियो फौत। राशिद जतोई ऐं मसूद जतोई ज़ख़्मी थी पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कोहीड़े जो राज। थधि में वाद सबबि रोड रस्ता वीरान। स्कूलनि ऐं ऑफिसुनि में हाज़िरी घटिजी वई। हैदराबाद में पुरख़ास, बदीन, लाड़कानो, नवाबशाह, घोटकी, नौशेरो फेरोज़, दादू, जकाबाद, सखर, शिकारपुर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में कोहीड़े सबबि घरनि ताईं माण्हू महदूद थी विया।